नाज़िन मिठी में बरसात तबाही मचाए छड़ी बिजली किरण सबबि पीउ ऐं पुट समेत 4 ॼणा फौत थी विया आहिनि। इन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर गाज़ी नोहड़ियो। जी गाज़ी, इन हवाले सां अपडेट कजो। जी बिल्कुल, थरपार के मुख्तलिफ इलाइक़नि में गजगोड़ सां बरसात जो सिलसिलो हिन महिल ताईं जारी आहे ऐं जंहिं दौरान विज किरण जा वाक़िया पिणु पेश आया आहिनि। विज किरण जे वाक़ियनि सबबि ॿिनि मासूम ॿारनि समेत 4 जानियूं पिणु मौत जो शिकार थी वयूं आहिनि, जिन में ॾाहिली तालुके जे ॻोठ भाटणीअ में 8 साला मासूम ॿारड़ी नेमत मौत जो शिकार थी वई आहे ऐं छाछो वेझो पोछांड व्यापार में पेश आयल वाक़िए पिणु 22 साला ताराचंद भील खां हयाती खसे वरिती आहे ऐं होॾां मिठी तालुके जे ॻोठ डूड़ी में पेश आयल वाक़िए सबबि पीउ पुट पांचो भील ऐं संस हंज में झलियल 5 साला चतरो भील खां हयातियूं खसे वरितियूं आहिनि ऐं विज किरण जे वाक़ियनि मुख़्तलिफ़ वाक़ियनि में जेको आहे 9 बकरियूं पिणु मौत जो शिकार थी वयूं आहिनि। जी गाज़ी, अवां जी महिरबानी।